पटीदन में अदनान मलिक की रिपोर्ट मुताबिक पटीदन लग गोठल दितो सोलंगी के रहवासी तबस्सुम सोलंगी पंहिंजे वालिद गुलाम मोहम्मद सोलंगी मां यास्मीन सोलंगी के साण करे प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो त सहरो इमाम अली सोलंगी मुड़स शहजादो सोलंगी बिना जवाज़ तशद्दुद कंदा आहिनि ऐं गुज़िरियल राति मुड़स सहरो ऐं ॿ नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते घर में दाख़िल थी औरतुनि ते तशद्दुद कयो ऐं कपड़ा फाड़े तज़लील जो निशानो बणायो। तबस्सुम जे वालिद गुलाम मोहम्मद चयो त शहजादो सोलंगी धीअ तबस्सुम ते रोज़ानो तशद्दुद कंदो हो, जंहिं करे धीअ असां वटि तरसियल हुई। उते बि इमाम अली शहजादो ऐं ॿ नामालूम हथियारबंदनि हमलो करे तशद्दुद कयो आहे, जेका NC पटीदन थाणे ते पिणु दाख़िल कराई आहे। एहतजाज कंदड़नि SSP नौशरो फिरोज़ SHO पटीदन ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नाजाइज़ियूं कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते पटीदन पुलिस ॿुधायो त वाक़िए जी NC दाख़िल करे औरत खे मेडिकल लेटर ॾिनो आहे ऐं मामले जी जांच करे रहिया आहियूं। वधीक कार्रवाई कई वेंदी।